सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो सागे नमूने असा जेके भी इंसान आहियूं, असा के कहीं पुण्य वारे जो हाथ पकड़ण खपे, उनकी इज्जत करण खपे, उन सां चङो हलण खपे, जेको भी पाण खां वधीक हुजे संसार में। अगर सवलो मिसाल आहे, असां अमीर थियण चाहियूं था, असांखे भाग कोन्हे, असांखे नसीब कोन्हे, असां चाहियूं था असां ओड़ा थियूं। आमतौर इंसान गलती छा कंदो आहे त जेको बि अमीर हूंदो आहे उन सां उहो साड़ रखंदो आहे, जलन रखंदो आहे, क्रोध रखंदो आहे। कंहिं बि अमीर खे ॾिसी करे अखियूं रात छॾींदियूं, भाई इहो छो आहे, मां छो न। कोई भी अमीर हुजे, ॿाहिरों असां बेशक हुजे इज़त करूं, कुझु करूं, पर अंदर में जेके कात हूंदा आहिनि उहे ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि। उनखे असां बर्दाश्त घणो करे सघंदा आहियूं, जेके बि आहे। इन खे असां आमतौर ॾिसंदा आहियूं, कंहिं इंसान जे कम सां वेंदा आहियूं, हे कमु करे ॾे, उहो कमु करे ॾींदा, लफ़्ज़ मोच में छाड़ींदा आहियूं, यार करे मौक़ो आयो तुंहिंजो थोरो लाहींदासीं, तुंहिंजो अहसान मां ते थोरो लाहींदो। हाणे जेको चङो हलियो पहिरियों हुनखे पीटियोसीं, असांखे दुआ थोरे ॾींदीसीं जेको असां चङो हलियो। जंहिंखे चयोसीं तुंहिंजो अहसान लाहींदासीं, तुंहिंजे कॾहिं कमु ईंदासीं, हाणे कोई हुन सां कुझु चङो थोरे कयोसीं, उनखे त असां मौक़े ते पीटे आयासीं, साम्हूं साम्हूं चई आयासीं, भई अॼु मां फाथो खड़ो आहे, तुंहिंजी मदद ॾे आयो आहियां, पर ठीकु आहे, मालिक रहमत कंदो, कॾहिं मां बि अहिड़ो थियुमि, तूं बि फासदे त मां तुंहिंजे कमु ईंदो। माना दुआ छा ॾींदे, तूं फास त असां तुंहिंजे कमु अचूं, त जहिड़ो मां छा तूं मां जहिड़ो थी। सोच त इहा रही। जेकॾहिं उन जॻह ते असांजी सोच हुजे न, मालिक तोखे बि ख़ुशि करे, मूंखे बि ख़ुशि करे, तुंहिंजी रहमत हुजे, त असां पोइ बि न पवंदासीं। असांखे साड़ ख़तमु करिणो आहे। छाकाणि हू जेको अमीर आहे पंहिंजे पुण्य जे करे आहे, पंहिंजे कर्म जे करे आहे, पंहिंजी महिनत जे करे आहे। कुझु बि हुनखे नालो ॾियो, महिनत ॾियो, अकुल ॾियो, बुद्धि ॾियो, पुराणा पुण्य थियो, चङायूं थियो, कुझु बि चओ, जॾहिं बि असां हुन सां साड़ रखंदासीं, असांजो उन मालिक सां साड़ न हूंदो आहे जंहिंजे लाइ असां साड़ रखंदा आहियूं। असांजो साड़ थी वेंदो आहे उनजे पुण्य सां, उनजी महिनत सां, उनजे भाग सां, उनजी चङाइनि सां, उनजे चङनि कर्मनि सां। असांजो साड़ थींदो आहे उन जो जंहिंजे करे उहो आहे। उहो त असां जहिड़ो माण्हू आहे, उनखे ॿियो कुझु आहे थोरे। असां साड़ कयोसीं उन सां, जॾहिं असां पुण्य सां, भाग सां, नसीब सां, महिनत सां, कोशिश सां, बुद्धि सां साड़ कयोसीं, त पोइ जीअं साड़ कंदा आहियूं उन सां गॾु असांजा पंहिंजा पुण्य ख़तमु थी वेंदा आहिनि, असां दूरि थी वेंदा आहियूं। पर जेकॾहिं असां कंहिं अमीर खे ॾिसी करे असां उनखे सचो सतराम चऊं, उन सां राम राम कुझु बि करूं, उनखे खिली करे उनखे ॾिसी करे असां ख़ुशि थियूं, त मालिक ॾिसी करे असां अंदर में चऊं, साम्हूं ज़रूरत कोन्हे, अंदर में चई करे उनखे बि ख़ुशी खे ॾिसी करे ख़ुशि थियूं, यार तुंहिंजा पुण्य आहिनि, तुंहिंजूं चङायूं आहिनि, तुंहिंजो भाग आहे, तुंहिंजी महिनत आहे, जेको बि कुझु आहे मालिक तोखे वधायो आहे। जेकॾहिं तुंहिंजो भाग आहे त मालिक तोखे बि ख़ुशि करे, मालिक चल मूंखे बि नसीब करे, ऐं असां हुनखे वधी करे खीकारियूं, वधी करे इज़त ॾियूं। असां सदाईं थोरनि ॾींहंनि में असां अमीर थियणु शुरू कंदासीं, छाकाणि भाग असांजो साथ ॾियणु शुरू कंदासीं। क़िस्मत असांजी खुलणु शुरू थी वेंदी, थोरनि ॾींहंनि में असांजा दुख ऐं ग़रीबी दूरि थियणु शुरू थी, असां अमीर थियणु शुरू थी वेंदासीं। छाकाणि असां पुण्य जी,
असां मेहनत जी, असां मालिक जी रहमत जी, आसीसाउनि जी, सब जी इज़त कईसीं। जीअं इज़त कईसीं, भाग, नसीब, मेहनत, पुण्य, सभु चवंदा आहिनि इन असांजी इज़त कई आहे, असांखे इन जे लाइ प्यारु आहे। हो अहिड़ी आशीर्वाद ॾींदा आहिनि जंहिंसां वधी वसी पंहिंजो पाण खे ऊचाई ते खणी वही था, अॻिते हलिया वेंदा।